नाज़रीन, बिरासिटी में 12 रबीउल अव्वल जे ॾियारे ते ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुल्लिल आलमीन नबी करीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे हवाले सां हिकु शानदार रैली कढी वई। पेश है नदीम मंगी जी रिपोर्ट। बिरासिटी में 12 रबीउल अव्वल जे ॾियारे ते ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुल आलमीन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे हवाले सां हिकु शानदार रैली जामिया अली मस्जिद खां कढी वई। रैली खे मुख़्तलिफ़ हंधनि ते आशिकाने रसूल पारां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो पियो वञे। रैली में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात ख़ानी कई पई वञे, जॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान खे पिणु बयानु कयो पियो वञे। मदीने जो ताजदार तव्हांजे असांजे अखियुनि जो ठार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया, तॾहिं त सॼो जहान रोशन थी वियो। ईमान वारनि ते थोरो आहे, अॼु ईमान वारा सभु मैदान में हाज़िर थिया आहिनि। महबूब जे नाले मुबारक ते जमो थिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असां जमो थी करे हुज़ूर जी वफ़ा जो ही रिश्तो निभाए रहिया आहियूं। रब्बियुन नूर उम्मीदों की दुनिया ले आया, आमिना के घर तेरे सरवरे अंबिया तशरीफ़ ले आया। प्यारा इस्लामी भाइरो ऐं मूंखे ॿुधण वारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह हीअ ईद जेका आहे ईदुनि जी ईद आहे। जेकॾहिं हीअ ईद न हुजे हा त दुनिया में काई ईद न थिया। नबी साईं दुनिया में जलवागर न हूंदा त का बि शइ न ठहंदी, इंसान ई दुनिया में रहंदो। बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं हीअ न हुजे हा त हीअ जान न हुजे हा। असांखे इहा बि ॾाढी ख़ुशी थी त अॼु असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माना ॼमण जी तारीख़ आहे। असांजे दिलि में रुगो सदाऊं सदाऊं आहिनि मरहबा जूं। सरकार की आमद मरहबा, सोने की आमद मरहबा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में दुनिया में अफरोज़ थिया, असांखे वॾी ख़ुशी आहे। अॼु को ॾींहुं असां लाइ ईदुनि खां वधीक ईद आहे। कैमरामैन हमीद कुरेश सां गॾु नदीम अली मंगी, धरती टीवी, बिरासिटी।